के प्रोलग ॻोठ मोहम्मद उस्मान चानियो ढाबे सैफ़ जे मिडिल स्कूल में जश्न आज़ादी के हवाले से स्कूल इंतज़ामिया पारां होशियार शागिर्दनि में चटाभेटी जा मुक़ाबला कराया विया। इन मौक़े ते शागिर्दनि तक़रीरूं टैबलोस पेश कया, क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॿारनि ख़ाका पिणु पेश कया। इन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि मक़ामी मुअज़्ज़िज़नि साजन दर्स ख़ातिम हिंगोरो ग़ुलाम रसूल हिंगोरो चयो त प्यारे वतन पाकिस्तान जी आज़ादी जो हर ॾींहुं असांखे बल्हाइणु घुरिजे, छो त असां हिकु आज़ाद क़ौम आहियूं ऐं असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असांखे हीउ मुल्क आज़ाद थी मिलियो। हुन चयो त उस्तादनि वॾी महिनत सां हिन स्कूल में पढ़ंदड़ ग़रीबनि जे ॿारनि खे बहितरीन नमूने सां तालीम ॾिनी। हिन इदारे जो नालो रोशन करे रहिया आहिनि, जंहिंजो मिसाल तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। जॾहिं त 8 पास कंदड़ शागिर्दनि खे सर्टिफिकेट ऐं ॿिया इनाम पिणु ॾिना विया। प्रोग्राम में शरीक समूरनि शागिर्दनि ऐं आयल माण्हुनि खे लंगर पिणु करायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।